जेको मदीने जे साईं जो मीलाद कंदो आ मौला उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। जेको मदीने जे साईं जो मीलाद कंदो आ रब उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। मौला उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। रब उन्हनि जे घर खे आबाद कंदो आ। मीलाद कंदासीं आबाद थींदासीं असां रोज़ कंदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया छाछरो में रिपोर्ट हबीबुल्ला बजीर जी। छाछरो पूरे मुल्क जियां ॻोठ छापिर कोसा ऐं कैंसर जे अंदर जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं रैलियूं ॻोठ कैंसर जे मदरसा गुलज़ार मुस्तफ़ा फैज़ान ख़लील जे अंदर गॾु थियो। पोइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते नात ख़्वान नातूं पढ़ियूं ऐं मरहबा मरहबा जा नारा हणी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो वियो। ॿिए पासे कैंसर पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।